कासमाबाद में 22-23 करोड़ रुपए जो स्क्रैप है। 22-23 करोड़ ऐं किचरे मां सोन पैदा करण वारो शख़्स आहे। कासमाबाद में स्क्रैप खणण सां असांखे 50,000 रुपयो लगे तो ऐं असांखे स्क्रैप जेको मिले तो वो 15 लाख रुपए जो मिले तो। अच्छा ॿारनि खे का पुरानी शइ नथा ॾियो? नहीं, ज़बरदस्त यार। कैप ते टोंक करे छॾण, हाँ या कम ते टोंक करे छॾण, घणा सुञाणींदा आहिनि कॾहिं को तव्हांजे घरां था खाइनि। उन स्कॉलर जे करे मुंहिंजा ॿार एतिरी मंज़िल ताईं पहुता आहिनि, माशाअल्लाह नंढड़ी हाणी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, किचरे या कबाड़ मां सरकारी स्कूल्स में पढ़ंदड़ हारिन ऐं मज़दूरनि जे 5000 ॿारनि खे स्टेशनरी यूनिफॉर्म ऐं ॿियो सामान फराहम करण जहिड़ो हैरान कुन कमु कंदड़ आगा शकील ऐं संदसि तंज़ीम क्वाइन दी एजुकेशन बाबति व्लॉग जे हिन ॿिए पार्ट में असां ॼाणे सघंदासीं त 3 लाख रुपया माहवार पघार वारी नौकरी छॾे आगा शकील खे हिन कम दौरान कहिड़ियूं मुश्किलात पेश अचनि थियूं। क्वाइन दी एजुकेशन मजमूई तौर सिंध जे हारिन ऐं मज़दूरनि जे हज़ारे ॿारनि लाइ 8 स्कॉलरशिप प्रोग्राम हलाए रहियो आहे, जिन वसीले हिन वक़्तु 5000 ॿारनि खे यूनिफॉर्म्स, शूज़, बैग्स, स्टेशनरी, स्कूल खां यूनिवर्सिटी ताईं ॿारनि खे फैकल्टी ऐं हॉस्टल जो ख़र्च, हर महीने जेब ख़र्च, जॾहिं त मेहनती उस्तादनि जे स्कूल्स खे अडॉप्ट करण, एमरजेंसी रिस्पॉन्स समेत ॿियूं स्कॉलरशिप्स ॾिनियूं पयूं वञनि। जेतोणीकि क्वाइन दी एजुकेशन जो ही प्रोग्राम हिन वक़्तु सिंध जे 15 ज़िलनि में तजुर्बाती बुनियादनि ते हलंदड़ आहे ऐं क्वाइन दी एजुकेशन प्रोग्राम सरकार वटि रजिस्ट्रेशन जो मरहलो मुकमिल करण बाद पहिरियनि 2 सालनि में 30 खां 50,000 ऐं मरहले वार ही स्कॉलरशिप प्रोग्राम सिंध जे लखे ॿारनि ताईं पहुचाए सघे थो। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त छा घरनि में कठो थींदड़ कबाड़ वाकई एॾो क़ीमती आहे जो उनखे गॾु करण बाद विकिरो करे सिंध जे हज़ारे ॿारनि खे स्कॉलरशिप्स फराहम करे सघजनि। उन हवाले सां आगा शकील पंहिंजे तजुर्बे आधार अंदाज़ो पेश कंदे ॿुधाए थो त रुॻो कासमाबाद जे 25,000 घरनि मां माहवार 20 खां 22 करोड़ रुपयनि जो कबाड़ पैदा थिए थो। कासमाबाद में तकरीबन हर महीने 22-23 करोड़ रुपए जो स्क्रैप है। 22-23 करोड़। तो दोस्तों हाणे हलूं था व्लॉग तरफ़। ॾेह ऐं परॾेह में रहंदड़ भाइर हिन क़िस्म जूं मालूमाती वीडियोज़ ॾिसण लाइ पंहिंजो ही चैनल सब्सक्राइब ज़रूरु कनि ऐं वीडियो आख़िर ताईं ॾिसंदव त तव्हांखे बि उत्साह ज़रूरु मिलंदो। अच्छा आगा साहब, हिते हाणे हिकिड़ो ॿियो सवाल पैदा थिए थो। तव्हां त कमु ठीकु आहे, तव्हांखे एप्रिशिएट कयूं था, सिंध जा माण्हू तव्हां यकीनन एप्रिशिएट कंदा। जेको हुन कम खे सम्झे थो, जेको अकुल ऐं फ़हम रखे थो, पोइ पढ़ियल लिखियल हुजे या न हुजे, उन सां हुनजो तालुक़ु न आहे, उहो ज़रूरु एप्रिशिएट कंदो। बाक़ी हाणे जेको बीमार ज़हन हूंदो उहो त हाणे उनखे माण्हू छा थो करे सघिजे, उन ते ॻाल्हाइणु तबसरो करणु वक़्तु जो ज़हन आहे। सवाल इहो थो पैदा थिए, किचिरो छो मेड़िजे? माण्हू ॿिए तरह सां बि कंट्रीब्यूट करे सघनि था न, कैश जी सूरत में या कंहिं ॿी सूरत में। अदा हिकिड़ी असां त फंड रेज़िंग मैकेनिज़म में हिकिड़ो फंड रेज़िंग मैकेनिज़म आहे, पेपर रिसाइकलिंग आहे, क्लॉथ आहे। बेसिकली असां टारगेट कयो आहे विजननि जे हिसाब सां हाउस होल्ड, हिकिड़ो घर छा डोनेट करे सघे थो, उहा शइ जेका उहो ई ॿाहिरि उछले थो, जेका उनजे कम जी न आहे, त ईज़ी टू गिव आहे इहो। असां उनजे लाइ हिकिड़ी सप्लाई चेन मेच्योर कयो था, लॉजिस्टिक चेन। कासमाबाद में स्क्रैप खणण सां असांखे 50,000 रुपयो लगे थो ऐं असांखे स्क्रैप जेको मिले थो उहो 15 लाख रुपए जो मिले थो। अच्छा, उन में तव्हांजो एम्प्लॉयमेंट बि जनरेट थिए थी, उन में तव्हांखे ड्राइवर्स खपनि, उन में तव्हांखे लोडर्स खपनि, उन में तव्हांखे केतिरो स्टाफ कमु करे थो तव्हां वटि? हिन वक़्तु हाणे असां वटि 3 सैलरीड स्टाफ आहे क्वाइन दी एजुकेशन। ऐं ॿियो टोटल केतिरी टीम आहे? टोटल जेके क्वाइन दी एजुकेशन खे माना लीडरशिप आहे, जेके असां रज़ाकार चऊं था, उहे 30 खां 35 ॼणा आहिनि। अच्छा, हिन इहो ॿुधायो त मेन आइडिया कंहिंजो हुई? तव्हां कंहिं ॿिए मुल्क मां किथे ॾिठो या हिते तव्हां फर्स्ट टाइम इम्प्लीमेंट कयो, ऐं कहिड़ा दोस्त तव्हां हिन कम खे शुरू करण में शामिल हुआ ऐं अॼु ताईं आहिनि? घणे में घणा दोस्त पंजाब जा हुया, अच्छा, उन खां पोइ सिंध जा, पोइ बलोचिस्तान जा, पोइ केपीके जा। सही। अॼु जी तारीख़ में बि पंजाब, सिंध ऐं केपीके सभु दोस्त आहिनि ऐं मुख़्तलिफ़। सिंध में कहिड़ा दोस्त आहिनि? ऐं जीअं जमील बचाणी साहब आहे, लुत्फ़ मंगरियो साहब आहे जेको 1122 खे लीड थो करे, इहो मुंहिंजो क्लास फेलो आहे, मुंहिंजो बेस्ट फ्रेंड आहे। उन खां पोइ सुनील आहे जेको प्रोफेसर आहे, जॉर्जिया यूनिवर्सिटी में PhD आहे क्लाइमेट में, ऐं इंडस रिवर ते उनजो कमु आहे। उन खां पोइ जेको आहे फरिया साकिब आहे, पंजाब जी आहे। वजिया साकिब आहे, एजुकेशन एंड इनोवेशन एंड टेक्नोलॉजी में उनजी PhD आहे फ्रॉम USA। उन खां पोइ जेको आहे अदा मुनवर मेमन साहब आहिनि। ई खोड़ 17 दोस्त आहिनि। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो, हिकिड़ी त इहा थी वई स्कॉलरशिप स्टेशनरी जी सूरत में, ॿियूं कहिड़ियूं स्कॉलरशिप्स आहिनि? ॿी हिकु स्कॉलरशिप आहे स्कूल लीडिंग यूनिवर्सिटी। अच्छा, असांजा खोड़ साथरा अहिड़ा ॿार आहिनि, उन्हनि जा उहे वालदेन आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणु चाहिनि था। सही आहे। बट हिकिड़ो जेकॾहिं हारी, अॼु जो जेको हारी आहे उन सारियुनि में कर्ज़ी थियो आहे ऐं कणक में बि कर्ज़ी थियो, ऐं जंहिंजो हारी जेको सारियुनि में कर्ज़ी थियो आहे उनजी मंझंदि जी मानी बि हाणे अफोर्ड न करे सघंदो। सही ॻाल्हि आहे। सुबुह सां चांहि
राति जो खीर ऐं मंझंदि जो हाणे जेको चांवरनि जी मानी खाईंदो उहा बि मुश्किल अथसि त उहो पंहिंजे ॿार खे स्कूल यूनिफॉर्म शूज़ पेंसिल रबड़ शार्पनर किथां वठी ॾे हर 3-5 ॾींहंनि खां पोइ 150 रुपयो किथां ॾे सही ॻाल्हि आहे सो उहे स्कूल लीडिंग यूनिवर्सिटी स्कॉलरशिप आहे जंहिंमें स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं तालीम जो 100% कवर आहे अच्छा ही हिननि जे बारे में ॿुधायो मूंखे ही बेसिकली जेके असांखे यूज़ नोटबुक डोनेशन में ईंदा आहिनि हा। उन मां वाइट पेपर कढूं पिया हा। ऐं अहिड़े क़िस्म जूं कॉपियूं प्रोड्यूस कयूं पिया सही ही वरी असांखे यूनिवर्सिटी जे शागिर्द उस्तादनि जेके असाइनमेंट जमा थियूं आहिनि ॿारनि जूं उहे डोनेट कयूं आहिनि ऐं शागिर्दनि उहो हुन जो कवर थी वियो अच्छा इहो ॿुधायो कहिड़ी कहिड़ी क्लास ताईं जा ॿार हिन मां बेनिफिशरी थी सघनि था तव्हां हर उहो ॿार बेनिफिशरी थी सघे थो जेको स्कूल जी क्राइटेरिया में पढ़े पियो मतिलबु मैट्रिक ताईं मैट्रिक ताईं उहो स्कूल आहे मैट्रिक ताईं त उनखे असां स्कॉलरशिप में एनरोल कंदो दैट गोज़ टू द यूनिवर्सिटी सही ऐं टीचर्स स्कॉलरशिप में गवर्नमेंट जा सभु स्कूल प्राइवेट स्कूल न कम्युनिटी स्कूल नथा ठाहियूं पब्लिक सेक्टर जा जेके बि स्कूल आहिनि उन्हनि सां गॾु कुल्लो कुल्ले में मिलाए कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में तव्हां इहो कमु कयो पिया? उमरकोट में कयूं पिया ऐं असां घोटकी में कयूं पिया खैरपुर में कयूं पिया लाड़काणे में कयूं पिया कंबर शिदातकोट हैदराबाद हाला मटियारी सांगड़ में शाहपुर चाकर में कयूं पिया सही आहे जिते- अञा लाड़ में बि थोरो कम खे वधाइण जी ज़रूरत आहे उते तमामु घणी ऐं रजिस्ट्रेशन खां पोइ असीं बदीन में कयूं पिया असां सही आहे रजिस्ट्रेशन खां पोइ हीअं एक्सपेंशन थींदी आहे इरफान अच्छा। वेरी तेज़ ज़बरदस्त। वेरी फास्ट एक्सीलरेटेड ऐं तव्हां जेको मुंहिंजो हाल आहे ऐं तव्हांखे घर मां इलाही सामान ॾेई सघां थो ऐं कैश जी सूरत में बि जेकॾहिं माण्हू चाहे त अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं एतिरो ॾिनो आहे ठीकु आहे उन ॻाल्हि खे छॾियूं था पर मुंहिंजो तव्हां सां वधि में वधि कंट्रीब्यूशन सोशल मीडिया मुंहिंजो प्लेटफॉर्म आहे उन जी सूरत में हूंदो तव्हां सां वाइदो नथो कयां चवंदो वाइदा त टूट जाता है कोशिशि हूंदी तव्हां सां साथ सां मिलाइबो जेतिरो मुंहिंजो हाल आहे तव्हां सां इरफान साहब आउं तव्हांखे हिकिड़ी इंट्रेस्टिंग ॻाल्हि ॿुधायां हा पाकिस्तान जा बेस्ट ह्यूमन रिसोर्सिस उहे इंटेलेक्चुअल कंट्रीब्यूशन्स ॾींदा आहिनि सही आहे 5 कलाक जी कंसल्टेंसी ॾींदा आहिनि असांजो फाइनेंशियल सिस्टम थो थिए अदा महबूब शर 2 सॉफ्टवेयर थो ठहे ॾे जेको आई क्रिएटिव टेक्नोलॉजी जो आहे उहो फाइनेंशियल सॉफ्टवेयर जो तव्हांखे यूज़र आई डी जे ज़रिए एक्सेस ॾींदो इहो कॉइन पाकिस्तान दुनिया जी हिस्ट्री में पियो आहे 40 लख रुपए जी ही जेका तव्हां रेगुलर सपोर्ट ॾियो था असांखे माण्हुनि ताईं पहुचायो था दैट इज़ वेरी काइंड सपोर्ट बसि इहा इनशाला तव्हां जारी रहंदी अच्छा ही दोस्तो ये स्कूल पे उहे स्कूल ॿार बैग्स जेके आहिनि। पुराणा दोस्त डोनेट कराइनि पोइ हिते सेल थींदा आहिनि अच्छा 50 रुपए में 100 रुपए में अच्छा ॿारनि खे का No, पुराणी शइ नथा ॾियो नहीं। ज़बरदस्त यार स्कॉलरशिप में उन्हनि खे न ही असांजो बिज़नेस मॉडल आहे सही। स्कॉलरशिप में 100% न्यू ऐं बेस्ट डॉलर जी पेंसिल यासिर ही बि तव्हां ॾेखारियो मुंहिंजो डॉलर साथी आहे ऐं उन कैमरामैन कोन चवंदो यासिर तूं हेॾां थोरो सेल्फी स्टाइल में करीस मोड में करीस ही तव्हां ॾिसो तो सेल्फी मोड ही तव्हांखे sharpener जेको आहे- ॾेखार पंहिंजे मुखड़ो ही- ही दोस्तो ॻाल्हि मतिलबु त मौक़े जी मुनासिबत कोन्हे का पर इहो मूंखे अलाए छो दिलि में ख़्यालु अची वियो ज़रूरी आहे। हेॾो जवान जेको तव्हां ॾिसो था जेका वीडियोग्राफी ॾिसो था जेको बि कमु ॾिसो था मूंखां वधीक हिन जी महिनत हूंदी आहे हीअ आहे यासिर कोराई असां साथियुनि खे इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदासीं हेॾां यासिर त तव्हां ही ॾिसो डक्स जी स्टेशनरी आहे डॉलर जी स्टेशनरी आहे इहो जेको चवंदा आहिनि न जेको पंहिंजे लाइ सोचो ॿिए जे लाइ उहो सोचो दैट इज़ द विजन ऑफ कॉइंड एजुकेशन माशाअल्लाह ईअं न आहे त को कराची कंपनी मां पेंसिलियूं वठी आया कचियूं पेंसिलियूं हवाले करे छॾीसीं सही अच्छा तव्हां वटि व्हीकल वग़ैरह बि हूंदी सामान पहुचाइण लाइ मोबाइल कीअं स्टेशनरी बैंक दुनिया जी पहिरीं मोबाइल स्टेशनरी बैंक असीं लॉन्च कईसीं जेका हाणे सेल कई आहे हाणे फंड रेस था कयूं ऐं एन टाइम ते आहियूं असां हाणे नई मोबाइल स्टेशनरी बैंक वठूं पिया माशाअल्लाह। छो जो पोस्ट रजिस्ट्रेशन उहा कहिड़ी गाॾी हूंदी उहा हूंदी हाइलेक्स हूंदी पर हुनजी कंपनी जेका आहे जेका पोयां कैबिन ठाही थी उहा मार्क्स कंपनी जीअं पहिरियों दफ़ो असांखे जवाबु ॾिनो जे चरे आओ छा तव्हां कंदो अकेला अच्छा। पोइ डॉक्टर अदीप साहब जॾहिं नालो ॾिनो ऐं हुन पंहिंजी पिक्चर हणण जी इजाज़त ॾिनी हुन स्कॉलरशिप जो पैटर्न इन चीफ थियो पोइ पहिरीं मोबाइल स्टेशन बैंक असां रोड ते आंदीसीं हाणे BBC स्टोरी कई तव्हां स्टोरियूं कयूं हाणे मार्क्स कंपनी चए थी ओके यू आर डूइंग गुड वी विल मेक इट फॉर यू माशाअल्लाह अच्छा मूं बि दोस्तो हिन खां अॻु में पहिरीं स्टोरी कई पंहिंजे प्लेटफॉर्म लाइ न जिते आउं जॉब कंदो हुउसि उनजी असाइनमेंट हुई उनखे माण्हू तमामु ही एप्रिशिएट कयो पेंटिंग्स बि जेके आहिनि न हिकिड़े जी। पेंटर्स इन नियत सां डोनेट कई आहे त मूंखे बेसिक आर्ट वर्क ऐं मिनिमम स्टाइपेंड ऐं उन खां पोइ जेका सेल कयो आहे उनजो जेको प्रॉफिट आहे उहो कॉइंड एजुकेशन खे मुंहिंजो आहे अच्छा, ख़र्चु उनखे तव्हां ॾींदो? हा ही बि ॾिसो डोनेशन आहे ही बि हेल्प आहे अच्छा स्ट्रेटेजिकली दोस्त ॾिसो ही ॾिसो न हिकिड़ो आर्टिस्ट आहे सिंपल तव्हांखे ॿुधाईंदो फार्मूलो कंट्रीब्यूट करण जो डोनेट करण जो पंहिंजे कम वसीले हिकिड़ो आर्टिस्ट आहे जेको बि आहे नज़ीर शेख नालो अथसि जी तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे जेको बि आहे उनखे कोन थो सुञाणा थरी सिंधीअ जी
हिकिड़ी हुन तस्वीर ठाही आहे हिन घणे में विकिरो थी आई सर ये 35,000 रुपए में 35,000 में विकिरो अहिड़ी थी आहे। ॿी हिकिड़ी सेल थी वई आहे ठीकु आहे हाणे हिन मां हुनखे तव्हां घणो ॾींदो हुनखे असीं माना 5,000 प्रॉफिट असांजो आहे हा। बाक़ी जेको आहे हुननि ॾे वियो आहे माना कार्ट वर्क कलर वर्क सभु मिलाए ऐं हुननि खे बि कोई 6-7,000 रुपया ईअं डोनेट थिया 6-7,000 रुपया हुननि जी फी आहे विच इज़ वेरी वेरी मिनिमम सही आहे ईअं ई तव्हां ॾिसी सघो था सूर्य बादशाह। सूर्य बादशाह जी इहा पेंटिंग सेल थी आहे न इहा असां पंहिंजे लाइ रखी आहे तव्हां पंहिंजे लाइ रखी आहे चए के वेरे जी पंहिंजे लाइ रखी आहे हीअ बि पर हीअ ऑक्शनेबल आहिनि अच्छा। ऑक्शन थी सघनि थियूं थी सघनि थियूं सही आहे इहे ॿिनि दोस्तनि हाणे हीअ बाए मिसाल बॉब मार्ले जी जेको आहे सो हिकिड़ो स्केच आहे स्केच टाइप हिकिड़ी ही मतिलबु आर्ट वर्क आहे ही हिकिड़ी लेडीज़ जी पिक्चर आहे इहा बि दज़ी शेख साहब ठाही आहे ही इहा ऑप्शनेबल आहे ठीकु आहे ज़बरदस्त जेको जेको दोस्त कंट्रीब्यूट करणु चाहे कम वसीले उहो अची सघे थो ठीकु आहे अची सघे थो आउं बि को इनशाला कोशिशि कयां थो तोर मुंहिंजो प्लेटफॉर्म वॾो थिए त आउं को लॉन्च कंदुसि तव्हां कयो पिया ठीकु आहे न आउं बि लॉन्च कंदुसि त जीअं कंट्रीब्यूशन वधे इनशाला ताला मुंहिंजो इरादो आहे सो दोस्तो हीअ त उहो सिंध जो मुरीद जंहिं लाइ सिंध जेका आहे उनजो मुर्शिद आहे सो असां जेका तव्हांखे कहाणी बि ॿुधाई सिंध मुर्शिद जी तव्हां इश्क मुर्शिद ॾिठो अॼु जेको आहे न सिंध मुर्शिद ॾिसो हीअ आहे उहो सिंध जो मुरीद ऐं वाक़ई जेको मुर्शिद आहे उहो वाक़ई अज़ीम आहे ऐं मुरीद बि घटि न आहे ईअं को मुरीदी करे सघे थो ईअं केरु करे सघे थो पंहिंजे मुर्शिद लाइ किचिरो खणे घर घर वञे माण्हुनि जा ताना ॿुधे कासमाबाद जहिड़े इलाइक़े में जिते वॾा डिंग खान आहिनि वॾा टड़ा माण्हू बि माफ़ु कजो कुझु माण्हुनि जी ॻाल्हि थो कयां सभु न असांखे तजुर्बो आहे असां रहूं था हिते की टड़ा बि हूंदा आहिनि हिते पिया घुमंदा आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु जॾहिं लोडर काए वेंदो हूंदो न किथे बीठो हूंदो पोयां हारून माण्हू ॾींदा हूंदा वॾी गाॾी में हाणे साहब वेठियो आहे रेवो में डाले में त पाण खे अलाए आसमान ते सम्झंदो आहे त उहे माण्हू साईं उहो उनजो रवैयो कीअं हूंदो आहे ॿुधायो हिकिड़ो तव्हांखे ॿुधायो बि हुयोसीं त 90% त भला माण्हू पर 10% ॾुखिया माण्हू आहिनि कासमाबाद में ॾाढा ॾुखिया कासमाबाद में 10% हा। उहे कॾहिं कॾहिं माना थी वेंदो आहे कैप ते टोंक करे छॾणु हा या कम ते टोंक करे छॾणु घणा सुञाणींदा आहिनि कॾहिं को तव्हांजे घरां था खाइनि मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म पर तमामु घटि माण्हू आहिनि मेजॉरिटी उन्हनि माण्हुनि जी आहे जेके तव्हांजो ॿांह ॿेली थियनि था एप्रिशिएट कनि था मोहबत कनि था ॿियो ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि त ॾाढी ख़ूबसूरत आहे न हा हिकिड़ो मैसेज आहे उन टड़नि खे जेके टड़ पाई कंदा आहिनि या टड़ पाई कढी छॾियो तव्हां खां वधीक बि टड़ा पिया आहिनि केॾी महिल उहो वॾो तव्हां खां टड़ो टकराइजी वियो न सॼी टड़ पाई तव्हां खां निकिरी वेंदी ईअं साईं अदा गुल में कंडो हूंदो आहे हा सो बुनियादी तौर ते त 90% जॾहिं तव्हांखे रेस्पेक्ट ऐं प्यार ऐं मोहबत मिले थी ऐं तव्हां एक्सपेंड कयो था वधो था 10% जो ख़ैरु आहे मलामत बि सुठी शइ आहे उहो ज़रूरी आहे नफ़्स मरे सही आहे दोस्तो क्वाइंटी एजुकेशन जे वर्कशॉप वापसि अचूं था फ़िलहालु आगा शकील साहिबु हीउ जेको स्क्रेप आहे उहो केॾा खणियो पियो वञे लोडर स्टार्ट करे पुछूं था केॾां थो पिया वञे त केॾां था वञो खणी स्क्रेप अरे ही वर्कशॉप ते ड्रॉप बि कंदासीं जेको असांजो गोदाम आहे जिते स्क्रेप थींदो आहे गॾु ऐं उन खां पोइ हिकिड़ी फैमिली आहे उन खां बि स्क्रेप खणणो आहे हुननि जो महीनो पूरो थियो आहे त हर घर महीने में 5 भाती जंहिं घर में आहिनि उहे 2 ॿारनि जी पूरे महीने जी स्टेशनरी गिफ्ट करे सघे थो उन्हनि जो स्क्रेप उहो बि खणणो आहे वाह आगा शकील साहब हिकिड़े घर पहुतो आहे मतिलबु स्क्रेप खणणु सो साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं था अचण ताईं लुंगी पराई त साईं छा नालो अथई तव्हांजो सर मुमताज़ अली शाह मुमताज़ अली शाह हाँ कासमाबाद कॉलेज में लेक्चरर आहियां माशाल्लाह कॾहिं खां साईं स्क्रेप ॾियो था घर जो साईं खे सर मूंखे हिकिड़ो साल थी वियो साल थी विया हूअं तव्हां इहो जेको स्क्रेप खपाईंदा हो जी तक़रीबन माहवार केतिरे जो खपाईंदा हो सर मूंखे पहिरीं त अंदाज़ो कोन हो हा पोइ आगा शकील जॾहिं ही पंहिंजो बैग अची रखियो स्क्रेप लाइ त मूं हिकिड़ो दफ़ो हुनखे जेको आहे औरत घर में कमु करे थी उनखे चयो त इहो हिकिड़ो बैग अलॻि सां प्राइवेट भरिबो त हिकिड़ो अंदाज़ो थिए त आगा शकील
छा पियो करे ऐं असांखे छा करणु घुरिजे। सही। उन मां तक़रीबन 800 900 700 जो हिकिड़ो बैग निकिरी थो वञे। अच्छा सही। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ मूंखे अंदाज़ो थियो ऐं मूंखे आगा शकील जो अहसासु बि थियो त हीउ हिकिड़ो किचिरो कासिमाबाद मां मेड़े ऐं किचिरे मां सोन पैदा करण वारो शख़्स आहे। छो त ॿार असांजो पढ़ंदो त यकीनन उहो असांजो सोन खां घटि न आहे। तव्हां छा था सम्झो कमु घणा माण्हू हुनखे नंढो कमु सम्झनि था ऐं 99% ख़ासि करे सिंधी मुआशिरे में इन खे न रुॻो नंढो कमु किचिरे वारो सम्झनि था पर इन खे घटिया कमु बि सम्झनि था। ऐं आउं आगा शकील खे इलाही वॾो माण्हू थो सम्झां। सही आहे। केतिरो वॾो कमु करे पियो? हलो तव्हां हुन 1% मां लॻो था जेके इन खे घटिया कमु नथा सम्झनि। हाणे इहो ॿुधायो त केतिरो वॾो कमु आहे इहो? मतिलबु सिंधीअ में हिकिड़ी चवणी आहे त राणा तो मां राज थींदा, राणा तो मां लख थींदा। सो मूंखे आगा शकील मां सुठी उमेदु आहे ऐं हीअ हर शख़्स खे मोटिवेट करे थो। ऐं इन कम में असां त छा जिथे डॉक्टर अदीब रिज़वीअ जहिड़ो माण्हू आगा शकील सां गॾु आहे, असां अदीब रिज़वीअ जा बि नौकर आहियूं, असां आगा शकील जा बि नौकर आहियूं। ऐं आगा शकील पंहिंजे हिकिड़े बुलंदीअ तां हिकिड़ो पस्तीअ में माण्हू जीअं ईंदो आहे, आगा शकील ईअं आयो। इस्लामाबाद मां पढ़ी कासिमाबाद जे हिकिड़े असीं हिन खे पस्त इलाइक़ो चई सघूं था त उन में रहे थो, उन मां किचिरो खणे थो। ऐं असां सम्झूं था त आगा शकील खे अगरि कासिमाबाद जा 20,000 या 25,000 जेके घर आहिनि उन मां 2 खां 3 हज़ार बि घर जे मंथली किचिरो ॾियनि त बि हीउ मंथली 30 खां 40 लख रुपया उन मां कमाए सघे थो ऐं ॿारनि खे सुठे नमूने सां पढ़ाए स्कॉलरशिप ॾेई सघे थो। साईं जो मतिलबु आहे त पस्ती रुॻो जेका थींदी आहे उहा बंगला ठाहिण सां वॾियूं गाॾियूं वठण सां ख़तमु न थींदी आहे। पस्ती ख़तमु करण लाइ ॿियूं कुझु शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे, ईअं न साईं? सर आउं हिकिड़े सफ़ा ग़रीब घराणे सां वास्तो रखां थो। अप टू डेट ताईं हिकु भाउ मुंहिंजो उठ काॾो हलाईंदो आहे। ठीकु आहे। ऐं आउं जॾहिं शहदादपुर में हितां आयोसि हैदराबाद में ॿारनि खे पढ़ाइण लाइ त जेको लतीफ़ चयो आहे ॾाॾाणा ऐं नानाणा उहे ॿई मूं तां खिलिया त हीउ बि हाणे हलियो थियो ॿार पढ़ाइणु, पर ॿार पैसनि सां कोन पढ़ंदा आहिनि। ठीकु आहे। ॿारनि खे अगरि आगा शकील जहिड़ो हिकु फ़र्दु मिले त असां अहिड़ा 30,000 ॿार पैदा करे सघूं था। हाणे साईं तव्हां जे बारे में थोरो ॻाल्हि ॿोल करे वठूं। तव्हां जे आया आहियूं भाउ सां गॾु किचिरो खाइण, असां बि ईअं सम्झो त आगा शकील सां गॾु ई आहियूं। हिते फ़ौजियुनि जा फ़ोटो पिया नज़र अचनि, केरु आहिनि, छा आहे? सर इहो हिकिड़ो मुंहिंजो ॾेखारियो असांखे। हीअ आहे सैयद हसनैन मेहदी काज़मी, इहो वॾो मुंहिंजो पुटु आहे। अच्छा। आर्मी में 143 लॉन्ग कोर्स में सिलेक्ट थियो ऐं हींअर कैप्टन आहे। हिन खां पोइ सैयद हसन अली शाह काज़मी आहे, उहो हाणे ट्रेनिंग कंप्लीट करे ऐं आयो आहे छुटीअ ते, उहो कैप्टन आहे। हुनजी फर्स्ट पोस्टिंग हाणे मिलिट्री जे एलएम कॉलेज में थी आहे। मुंहिंजो 3 नंबर पुटु आहे जेको हितां कासिमाबाद मां पढ़ी स्कॉलरशिप ते 7 साल स्कॉलरशिप ते पढ़ियो, पाक तुर्क में 100% ते। हींअर लम्स लाहौर में लॉ करे थो ऐं उहो आगा शकील ते हिकिड़ो आर्टिकल लिखे पियो। ठीकु आहे। त किचिरे मां सोन पैदा करण वारो शख़्स, उहो अनकरीब उहो शाया थींदो। ऐं उहो बि असां ॿी मुंहिंजी नड़ीअ फास्ट इस्लामाबाद में पढ़े थी। ऐं केतिरनि ॾुखियाईनि खां पोइ केतिरनि मुश्किल हालतुनि में, छाकाणि तव्हां ॿुधायो तव्हां ग़रीब फ़र्द जा पुटु हो, मुश्किल हालात दुनिया पैसे खे चवे थी, अगरि पैसो कोन्हे त मुश्किल आहे। हालांकि ईअं कोन्हे। ठीकु आहे। हिकु जॻह ते बीहण मुश्किलात सां मुक़ाबिलो करणु आहे। उहो आउं त पंहिंजे सारा कोन थो करणु चाहियां त आउं हिकु जॻह ते बीठो आहियां। इलाही शख़्स आहिनि जीअं आगा शकील आहे ऐं मूं समेत सभिनि तव्हां बार बार टोकूं था कनि किचिरो पियो मोड़ी, इस्लामाबाद मां अची किचिरो थो मेड़ी, छा थो करी, कीअं पियो करी, पर हीउ हिकु जॻह ते बीठो आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त आगा शकील हिकु ॾींहुं सिंध न पर पाकिस्तान, ऐं जीअं पंहिंजो एदी साहब पंहिंजो पाण मञायो, आगा शकील नेक्स्ट एदी थींदो असां। अच्छा ठीकु आहे साईं, तव्हांजी थैंक यू सर। अच्छा दोस्तो, हाणे इहा अथव तालीम। साईं लेक्चरर बि आहे पर हिकिड़े ग़रीब माण्हू जो पुटु हो, त साईं मुश्किल हालतुनि में ॿारनि खे पढ़ायो ऐं पढ़ाई जो नतीजो ई तव्हांजे साम्हूं आहे। तालीम उहा शइ अथव जेको कूड़ो असां सिंधियुनि में स्टेटस आहे, ख़ासि तौर ते कासिमाबाद वारे इलाइक़े में न, इहो ख़तमु करिणो पवंदो। असां गॾिजी सॼी पाण सिंध खे आबाद करिणो आहे त इहा कूड़ी लेह ख़तमु करणी पवंदी। सभु असांजा ॿार आहिनि, इहे वॾाई, इहा टड़पाई, इहे तकबर गुरूर कंहिं कम जो न आहे। तकबर ऐं गुरूर रुॻो मुंहिंजे रब खे सुहाईंदो। इंसानु कुझु बि कोन्हे, मिटी आहे। ही दोस्त आया आहिनि, ही बि आया आहिनि ख़ैबर जा आहिनि, डिस्ट्रिक्ट मटियारी जा नंढा वठी आया आहिनि। त
त बाबा हिन खे पढ़ाइजे कीअं छा कजे सही हू बि इन ई हवाले सां आया ही ॿार ही नंढड़ा ही साईं जो वाल साहिबु आहे माशाल्लाह ऐं ही पढ़ाईअ जे हवाले सां आया आहिनि सुठो सो- सुठो जेको जेको किथे पढ़े थो लतीफ़ सरकार वांगुरु रंडा मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन तिन जो सराफ़न अणतोरियो अघायो वाह। सो असांजो त अघायो अथसि अलाह कंदो हिन जो बि अघायो इंशाल्लाह दोस्तो आगा शकील सां गॾोगॾु ही दोस्त आहिनि ख़ासि तौर ही नौजवान आहे ही भाउ ही बि नौजवान ई आहे ऐं ॿियो दोस्त अंदरि वियो आहे इहे हिन समूरे कम में हिन जो ॿांह ॿेली आहिनि कमु कीअं था कनि हिननि जो हिननि सां हाल वाल वठूं था तव्हांजो नालो छा आहे भाउ साकिब अली साकिब अली जी। तव्हां हूअं छा कंदा आहियो हूअं स्टडी कंदो आहियां मां अच्छा किथे स्टडी कयो था खां छा पोइ- कयो पिया स्टडी में स्टडी में मैट्रिक क्लास में मां शागिर्द आहे ठीकु आहे ई हाफ टाइम मुंहिंजी हिते ड्यूटी आहे सही आहे कहिड़ी ड्यूटी आहे छा कंदा आहियो ड्यूटी आहे स्क्रैप खणंदो आहियां हा घर घर मां सही आहे ऐं जेको आहे त हिते ऑफिस जी जेकी मैनेजमेंट हूंदी आहे उहा कंदो आहियां सही आहे अच्छा हिते रज़ाकाराणे तौरु कमु कयो था या सैलरीड आहियो सैलरीड आहियां अच्छा घणी सैलरी मिले थी सैलरी ॾाढा शुक्र आहे गंजा गंज जी जी भला ही घर घर मां वञी स्क्रैप खणो था किचिरो खणो था जी माण्हुनि जूं ॻाल्हियूं बि हूंदियूं पहिरीं त घर वारा ई टोकींदा हूंदा तव्हांखे न न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का पोइ ही कमु तव्हां हिन मां बेज़ार थिया हूंदव हाणे किचिरो खणी न न करे। हिन मां असांखे जज़्बो मिले थो अञा माना जेको आहे सो शौक़ु थिए थो त कयूं कहिड़ो जज़्बो मिले थो जज़्बो इहो त ॿारनि जी तालीम थिए उन सां गॾु मूंखे बि मिले थी मुंहिंजे भेणुनि खे बि मिले थी अच्छा जी तव्हांखे स्कॉलरशिप छा स्कॉलरशिप मिले थी जी जी यूनिवर्सिटी ताणी लीडिंग यूनिवर्सिटी ताणी ज़बरदस्त ज़बरदस्त जी तव्हांजो नालो छा आहे साईं शकील अहमद शकील भाउ तव्हांजो बि नालो शकील आहे जी। शकील भाउ इहो ॿुधायो तव्हांजो छा कमु आहे तव्हां रज़ाकार आहियो या जॉब कयो था हिते जॉब कयूं था हिते जॉब कयो था तव्हांजो कमु छा आहे मुंहिंजो कमु इहो आहे त माना घरनि मां स्क्रैप कलेक्ट कंदा आहियूं उन खां पोइ जेको आहे हीअ नोटबुक्स मिलंदा आहिनि जेका उनखे जेको आहे चेक करणु वाइट पेपरनि मां कढंदा आहियूं त पोइ उन मां रफ कापियूं ठाहींदा आहियूं त माना पोइ हारी ऐं मज़दूर जे ॿारनि खे जेको आहे न हीअ रफ कापी मिलंदी आहे त उहे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि ॿार बच इहो पुछणु फिज़ूल आहे त कमु ॾुखियो या सवलो ज़ाहिर आहे केतिरो ॾुखियो आहे कमु असां लाइ करे माना तमामु पहिरीं त अदा सां गॾिजी आया तूं त हिते थोरो ॾुखियो लॻे पियो जीअं अदा असांखे सुपरवाइज़र कयो त पोइ उन खां पोइ बहितर असां तमामु ॾाढो सुठो कमु कयूं पिया ऐं उन खां पोइ वरी जेको आहे हाणे वधूं पिया हा ॾा- माण्हुनि जा ताना ॿुधंदा हूंदव न न त असां ताननि जी माना का परवाह ई न आहे। परवाही न आहे असां कमु इहो कयूं पिया त हारी मज़दूर जा ॿार जेको आहे न अॻिते वधनि पिया त उहा ख़ुशी असांखे महसूसु थिए पई ज़बरदस्त इहा माना वॾो इत्मिनान आहे त सिंध जा के ग़रीब माण्हू असांजा बच्चा आहिनि असांजा भाइर भेनरूं आहिनि उन लाइ कुझु थी पए उहो हींअर जेको वॾे में वॾो मसइलो आहे न आइस जहिड़ी बुराई खां इन बला खां जेका आहे न असांजे हुकुमरान कंध में विधी आहे उन खां ई बची वञे न वॾी ॻाल्हि आहे ॿुधायो त यकीन कयो तमामु सूरत हाल ख़राबु आहे तमामु सूरत हाल ख़राबु आहे अलाह पनाह में रखे कुल काइनात जे बचनि खे दुश्मन जे बचनि खे बि इन बला खां इन ज़हर खां बचाए सो वियो अमीर बख़्श दोस्त आहे ॿियो हिकिड़ो उन सां कचहरी कयूं था उहो ड्राइवर आहे अदा तव्हां अचो भाउ तव्हांजो नालो भाउ अमीर बख़्श ॿुधायो तव्हां हिते माना ड्राइवर आहियो जी जी कीअं कमु कयो था थोरो ॿुधायो असांखे असां तक़रीबन मुंहिंजे 18-20 साल एक्सपीरियंस आहे ड्राइवरी में फस्ट टाइम में मां हिते आगा साहब वटि ड्राइवरी उन सां गॾु जेको बि कमु आहे जीअं कापी साफ़ करण थी वई या असांजी टीम आहे उन जी हिते थोरी घणी स्क्रैप में हेल्प थियल वर्कशॉप जी निगरानी करणु सेल जे ॾिसणु ऐं उन सां गॾोगॾु मां जेको आहे पंहिंजे व्हीकल्स खे उनखे मेंटेन करणु उनजी सफ़ाई सुथराई ऐं पंहिंजे जेको बि आहे पहिरियां सभ खां पहिरियां मोबाइल स्टेशनरी हुई जेका असां पूरी सिंध में मूव कयूं पिया उन ते स्कूलनि में डिलीवर कयूं पिया कापी किताब पेंसिल जेका बि हुई हाणे इनशाला वरी उहो नई गाॾी ॿी वठूं था पिया हिन मां कारवान आहे जंहिं ते असां मूव कयूं था पिया सही इहो आहे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे स्कूलनि में वेंदा आहियूं ॿारनि सां मिलंदा आहियूं सही आहे क्वाइंट एजुकेशन जो जेको बि स्टाफ आहे उन्हनि सभिनी जे ॿारनि मां जीअं कुझु ॿारनि खे स्कूल लीडिंग यूनिवर्सिटी स्कॉलरशिप आहे कीपिंग द फंड्स इन टू द माइंड ॿियनि खे स्टेशनरी बैंक जी स्कॉलरशिप माना उन्हनि जे ॿारनि खे स्कॉलरशिप आहे स्टाफ वेलफेयर में क्वाइंट एजुकेशन जो जेको अॻिते फ्यूचर में स्टाफ हूंदो दे वुड बी हैविंग अ वंडरफुल फैसिलिटीज़ त जीअं उहो हितों जो ई स्टाफ आहे हितों जा ई माण्हू आहिनि अदीब रिज़वी साहब जेकॾहिं डॉक्टर्स आहिनि दे आर पेड असीं हिकु अहिड़ो गवर्नेंस स्ट्रक्चर इस्टेब्लिश करणु चाहियूं था जेको स्टाफ वेलफेयर जो बि ख़्यालु करे उन्हनि जी फैसिलिटीज़ जो बि ख़्यालु करे उहे सवला हूंदा त उहे महिनत ऐं जान बि हिते हणंदा शकील जेके आहिनि इहे फाउंडर स्टाफ मां आहिनि सही जॾहिं कुझु बि न हुया त हिननि महिनत कई आहे ऐं अञा ताईं महिनत कनि था ऐं जेतिरो सफ़र गॾु हलंदा त इहो सफ़र हलंदो उन खां पोइ अमीर बख़्शन पोइ साकिब आहिनि
त असां सभिनी खे इहो सोचणो आहे त जेकॾहिं असां 10 सालनि में पंहिंजा प्राइमरी स्कूल बचाए सघूं था जेको दुनिया बचायो आहे त असांखे ई बचाइणु खपे। ठीकु आहे, इंशाअल्लाह बहितरी जी उमेदु रखणु घुरिजे। अलाह ताला मदद फरमाईंदो। बसि असांखे थोरी जुस्तजू करणी आहे, थोरो निकिरणो आहे ॿाहिरि, थोरी इहा मतिलबु त पंहिंजी थोरी अना खे मारणो आहे। इहो न आहे सोचणो ग़रीब जा ॿार आहिनि त मुंहिंजो हुन तां छा वञे, मुंहिंजा थोरी आहिनि, इहे बि असांजा ॿार आहिनि। जॾहिं पाण चऊं था त असां सिंधी आहियूं, असांखे सिंधी हुजण ते फ़ख़ुरु आहे, त पोइ उन्हनि सिंधी ॿारनि खे पंहिंजो सम्झणो पवंदो न साईं मुंहिंजा। ईअं थोरी थींदो त माना असांजा ॿार वॾनि प्राइवेट स्कूल्स में पढ़नि ऐं असांजी सिंध जा ॿार कापियुनि किताबनि स्लेटुनि खां महरूम हुजनि, बेंचुनि खां महरूम हुजनि। सो दोस्तो, मुंहिंजी कोशिशि रही आहे तव्हांजे साम्हूं आहे त शुरू खां वठी सिंध जी तालीम लाइ थोरो जेको बि आउं कंट्रीब्यूट करे सघां थो कंदो अचां, इनशाला अॻिते बि कंदुसि। ऐं पोइ सिंध जी तालीम लाइ आवाज़ु उथाइण जे नतीजे में जेकॾहिं को डिंग ख़ान अचे थो साम्हूं त उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं इनशा ताला। भले असांजो दुश्मन थिए ऐं भले जेको वणे सो करिणो अथसि, भले जेको सोचे रहियो हुजे सोचींदो रहे, असां पुठिते न हटंदासीं। ऐं आगा शकील इन हिकिड़ी ॿी ॻाल्हि, डिंग ख़ान खे बि ड्राइवर त खपे न, स्वीपर त खपे न, ऐं कुक त खपे न, गार्ड त खपे न। पढ़ियलु लिखियलु हूंदसि तॾहिं पंहिंजी बि ज़िंदगी आसान हूंदसि। जेकॾहिं पढ़ियलु लिखियलु ॿार नथो ॾे इर्द गिर्द, पंहिंजे ॿार जी बि ज़िंदगी मफ़लूस थींदसि। ॿार अमेरिका ड्राइवर असांजा ॿार थींदा। न ड्राइवर जी ॻाल्हि नथो कयां, लॉजिकली इहो थो चवां त तव्हांखे पढ़ियलु लिखियलु मुआशिरो खपंदो आहे, पढ़ियलु लिखियलु माण्हू खपंदो आहे, पढ़ियलु लिखियलु तव्हांखे इर्द गिर्द समाज। असांजे ॿारनि जो बि ओतिरो ई राइट आहे जेतिरो वॾेरे सरदार कंहिं ॿिए सरदार भोतार वज़ीर मुशीर जे ॿारनि जो हक़ आहे न, उन खां वधीक शायदि असांजे सिंध जो हक़। तव्हां मज़ा माणे वरिता उन्हनि खां वधीक आहे, पर इहो हू बि सम्झे त हू पंहिंजे पेर ते कुहाड़ो थो हणे। सही आहे। पंहिंजे जॾहिं पंहिंजी अयाशिन ऐं अशराफ या जेकॾहिं पंहिंजे मज़े जी ॻाल्हि थो करे त उहो इहो सम्झे त उहो बि तॾहिं ज़िंदा रहंदो जॾहिं इर्द गिर्द समाज ज़िंदा हूंदो, उहो आइसोलेशन में नथो रहे। ऐं बेसिकली हिन वक़्तु असीं वेठा ई आहियूं त इम्तियाज़ ऐं अलीज़ा बाबा, ही अलीज़ा बाबा जेके आहिनि इहे स्कूल लीडिंग यूनिवर्सिटी स्कॉलरशिप पे आहिनि ऐं स्कूल खां थींदे थींदे हाणे ही 8th क्लास 7th क्लास में इहा दीदी पहुची वई आहे ऐं डॉक्टर, शी वांट्स टू बी अ डॉक्टर, MBBS में महिनत करे पई। ऐं ही असांजा उहे स्कॉलर्स आहिनि या जेके स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं स्कॉलरशिप में इनरोल्ड आहिनि ऐं हिननि जूं ॿियूं बि भेनरियूं आहिनि। सो हिननि सां थोरो असीं डिस्कस कयूं था। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो इम्तियाज़ आहे ऐं ही मुंहिंजूं भाइटियूं आहिनि। हिते कोइन एजुकेशन जो स्कॉलर आहिनि, वठंदा आहियूं सर खां। ऐं कोइन एजुकेशन वारनि जी मां शुक्रगुज़ार आहियां जो एतिरी मंज़िल ते नंढड़ियुनि खे मां पहुचायो आहे इन्हनि जी तरफ़ खां। हिन वालिद साहब आहे पर इन उहो वेचारा मज़दूर आहे वेचारा। जी जी सही आहे। हाणे भला कहिड़ो फ़ाइदो थियो आहे हिननि जी स्कॉलरशिप तां वठण खां? स्कॉलर मां इहो असांखे फ़ाइदो थियो आहे त मां नंढड़ियुनि खे अफोर्ड न पिया करे सघूं असां। हिननि जो जेको बाबा आहे सो मज़दूर आहे ऐं मां हिननि जी पुफी आहियां, हिननि जी मदर जी डेथ थी वई आहे। पोइ इन जे करे मां हिननि खे पालींदी आहियां, त पोइ स्कॉलर मूंखे इहो फ़ाइदो थियो त माना मूंखे सपोर्ट मिली वई हिननि जी तरफ़ खां ऐं हींअर सुठे स्कूल में पढ़नि पिया। स्टेशनरी पूरी साल जी स्टेशनरी मिलंदी आहे, शूज़ वग़ैरह, बैग वग़ैरह ऐं बुक्स सभु कुझु मिलंदो आहे स्टेशनरी में। असांखे हर साल चेंज कंदा रहंदा आहियूं असां। उन स्कॉलर जे करे मुंहिंजा ॿार एतिरी मंज़िल ताईं पहुता आहिनि। माशाल्लाह नंढड़ी हाणी एक्टिवा हीअ पढ़ी वई आहे त इन जा ॿिया भाउ भेण पढ़ी था सघनि। अलीज़ा बाबा कहिड़ा हाल आहिनि? जी सर ठीकु। पढ़ाई कींदी वञे? सुठी थी हले सर। कहिड़ी मंज़िल ते पहुचणो आहे? डॉक्टर जी मंज़िल ते। ॾंदनि वारो, जानवरनि वारो या ॿियो इंसाननि वारो? पूरो इंसाननि लाइ पूरो। इंसाननि वारो। ऐं हाणे तव्हां जॾहिं प्राइवेट स्कूल में पढ़ो पिया ऐं हाणे तव्हां गवर्नमेंट स्कूल कासमाबाद गर्ल्स में, जी, टीचर ऐं पढ़ाई किथे भली आहे? गवर्नमेंट में भली आहे। हाँ। ऐं तव्हां स्कूल में हाणे स्टूडेंट आहियो या मॉनिटर बि आहियो? मॉनिटर बि आहियूं, स्टूडेंट बि आहियूं। क्वाइन एजुकेशन जे बारे में छा चवणु चाहींदो? क्वाइन एजुकेशन जे बारे में चवणु चाहींदमि त हू उन्हनि जे करे मां हिन मंज़िल ते पुॼी आहियां, उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। ऐं जॾहिं तव्हां डॉक्टर थी वेंदो त तव्हां ॿियनि ॿारनि जी छा कंदो? ॿियनि ॿारनि जे लाइ हेल्प कंदासीं। छो त उन्हनि मतिलबु मां महिनत कयां थी, हुननि खे महिनत करणु खपे ऐं हू उन्हनि मंज़िल ते पुॼनि। मां बि कोशिशि कंदमि हू बि महिनत करे पढ़ाई, मां उन्हनि जी हेल्प कंदमि। माना त पंहिंजी ज़ात खे मारणो आहे। तव्हां जेको कमु आहे न, हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। 3 लख नौकिरी छॾे ॾिनव, 7 लख वारी नौकिरी करे सघो था, नथा कयो। ऐं हीअं माना
कबाड़ी वांगुरु इहो किचिरो पिया मेड़ियो छो था कयो छाजे करे माना छा आहे अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे अहिड़ी कहिड़ी कशिश आहे अहिड़ो कहिड़ो जुनून आहे? अच्छा बुनियादी तौर ते धरती आहे न, मौला अली जी बि हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि हज़रत अली जी त धरती सां वफ़ा ऐं गैरतमंद उहो आहे जेको धरती जी वफ़ा में जुड़ियल हुजे। ऐं सिंध सां त वरी तव्हां बि मोहबत कयो था, सिंध सां हर को मोहबत करे थो, असीं बि कयूं था। हिकु हदि ताईं चई सघिजे थो त असांजी माउ आहे, माउ मुर्शिद आहे, अमड़ आहे ऐं मज़लूम आहे। त सही आहे, वाक़ई मज़लूम आहे, स्पीकिंग मज़लूम आहे। पराइण खां वधीक असांजा पंहिंजा ज़ुल्म पिया कनि ऐं असांखे करिणो पवंदो इहो त मौला इमाम जी हिकिड़ी ॾाढी ॿी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, उन्हनि जो विज़डम आहे, पॉलिटिकल विज़डम आहे जेको सभिनि जे लाइ आहे। जेतिरो देरि सां उथंदो ओतिरी वधीक कुर्बानी ॾींदो। पहिरियों 1000 स्कूल असांजो डिस्टर्ब हो ऐं 2-3 मसइला, हाणे असांजा 1000 मसइला थी विया आहिनि। सही आहे, मसइला वधंदा था वञनि। ऐं ज़िमेदारी उन जी आहे जेका तव्हां ऐं असीं आहियूं, न मज़दूर हारी जी आहे न अशराफिया जी आहे, हीअ असांजी ज़िमेदारी आहे। त दोस्तो हीअ ई कहाणी उन मुरीद जी जेको सिंध सां इश्क बि करे थो ऐं सिंध खे पंहिंजो मुर्शिद मञे थो, आगा शकील। हीअ रुॻो आगा शकील हिकिड़ो न आहे, इन जे पोयां ॿिया दोस्त बि आहिनि जेके स्क्रीन ते न आहिनि, पर हिते जेको फिज़िकली कमु थिए थो ग्राउंड ते उनखे लीड आगा शकील करे थो। आउं वधीक कुझु नथो चवां, मूंखे जेको चवणो आउं चई चुकुसि, तव्हां फ़ैसिलो कयो, ॿुधाइजो कमेंट में त आगा शकील कमु नंढो पियो करे या वॾो पियो करे। आगा शकील जे सिर ते मथे ते जेका टोपी पातल आहे उहा नंढी आहे या वॾी आहे, इहो तव्हां मूंखे कमेंट में ॿुधाइजो। सो इंशाल्लाह शुरूआत आहे। सिंध जा माण्हू जेके आहिनि, हर क़िस्म जा माण्हू आहिनि सिंध में, सिंध जा उहे सिंधी थी करे सिंध जा दुश्मन बि आहिनि, पर आगा शकील जहिड़ा माण्हू वॾे तादाद में आहिनि, बल्कि अक्सरियत उन्हनि माण्हुनि जी आहे। ठीकु आहे, उन्हनि खे अॻिते अचण जी ज़रूरत आहे। आगा शकील जहिड़नि दोस्तनि जी अज़ीम कमु आहे, साईं घटि कमु कोन्हे को। तव्हां सोचे नथा सघो जंहिं पीड़ा मां ई गुज़रंदा हूंदा, पर हाणे त उहो दिलि वॾी करे, दिलि गुर्दो वॾो करे ऐं हुन जा हिराक थी विया आहिनि, जीअं आशिक़ ज़हर प्याक विह पसी वहसन घणो। सो बहरहाल तव्हां पंहिंजे कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो त सिंध जो ही मुरीद तव्हांखे कीअं लॻो। दोस्तों, आपने इश्क मुर्शिद देखा, सिंध मुर्शिद भी आपको दिखा दिया, सिंध के एक मुरीद से आपको मिलवा दिया, और आपको ये मुरीदी इनकी कैसी लगी जो अपनी ज़ात को मिटा के सिंध की तालीम के लिए, सिंध की बेहतरी के लिए, सिंध के गरीब बच्चों की मुस्तकबिल के लिए लाखों रुपए की नौकरी छोड़ दी और घर घर जाके कचरा उठाता है। तो आप ज़रूर हमें बताइएगा कि आपको ये मुरीद कैसा लगा। बहुत शुक्रिया आपका।